नाज़िन नवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि कोरोना बाबति क़ौमी राब्ता कमेटी जे इजलास में मुल्क में कोरोना सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में वॾे वज़ीर मुराद अली शाह, सिहत वारे वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचुहो ऐं ॿियनि वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह इजलास खे ॿुधायो त वैक्सीनेशन जी मुहिम में असां वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसी ते अमल करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर चयो त सिंध में रोज़ानो 70,000 वैक्सीन थी रही आहे। असां रोज़ानो 2 लख वैक्सीन जो हदफ़ पूरो करणु चाहियूं था। हुन जो त मोबाइल वैक्सीनेशन जो सिस्टम जोड़ियो आहे, जंहिं ज़रिए रोज़ानो 1 लख वैक्सीन लॻाईंदासीं। वॾे वज़ीर इजलास खे ॿुधायो त कराची में 10% खां वधीक मस्बत केसिस आहिनि। हैदराबाद में 9.21 ऐं बाक़ी शहरनि में 3.68% केस आहिनि। वॾे वज़ीर चयो त असांजूं इस्पतालूं ख़ासि तौरु प्राइवेट इस्पतालूं भरिजी चुकियूं आहिनि। एक्सपो सेंटर 80% भरिजी चुको आहे। हाणे नवां मरीज़ सिविल GPMC ऐं लियारी इस्पताल में दाख़िल करे रहिया आहियूं। हुन चयो त असांजे कोविड इस्पतालनि में बि गुंजाइश ख़तम थी चुकी आहे। सिंध में 9 केसनि सबबि इस्पतालनि ते दबाव आहे।